सिंधी ॿोली जो मशहूर सदारती अवार्ड याफ़्ता फनकार गुलाब चांडियो जे विछोड़े खे 1 साल मुकमल थी वियो। 1 साल अॻु 18 जनवरी 2019 ते लखे मदा छॾे 62 वरनि जी ॼमार में कराची में पंहिंजे घर अंदरि फौत थी वियो हो। गुलाब चांडियो सिंधी ॿोली जो उहो नामयारो अदाकार हुयो जंहिं 20 सालनि जी नौजवानी जी उमिरि में अदाकारी जी शुरूआत कई। हिन सिंधी ॿोली जे मशहूर PTV जे ड्रामनि राणी जी कहाणी, उर्दू जे मशहूर ड्रामनि दीवाने जंगल समेत सिंधी उर्दू ड्रामनि में पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया। पंहिंजी प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम नवाबशाह मां हासिल कई। मरहूम सोगवारनि में 1 बेवा, 2 पुट शेरोज़, मोहम्मद अली ऐं 3 न्याणियूं छॾियूं आहिनि। गुलाब चांडियो 2013 जे आम चूंडनि में नवाबशाह वारे शहरी सूबाई तख़्त तां आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां चूंड विढ़ियो हुयो। मरहूम मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि जे कल्चरल विंग जो मरकज़ी उहिदेदार पिणु रहियो। हिन PTV ते सिंधी ड्रामनि खे घटि वक़्तु ॾियण ख़िलाफ़ कराची में बुख हड़ताल पिणु कई। रिपोर्टर यूसुफ रिंद सां गॾु अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।